4 ॾींहं पहिरियां 5 ॾींहं पहिरियां इस्लामाबाद हिकिड़ी यूनिवर्सिटी हिकिड़ो पेपर ॾिनो आहे। शागिर्दनि खां सवालिया पेपर ॾिनो आहे। उन पेपर में लिखियो आहे त सॻी भेण सॻे भाउ सां काॾे घुमण वई, कंहिं इलाइक़े में पहुता, ऋण हो, पट हो, बयाबान हो, कोई मर्द कोन हो, कोई माई कोन हुई। पोइ उन भाउ ऐं भेण राति जो गुज़ारी, उन्हनि जा ख़्याल ख़राब थिया। पोइ सॻे भाउ सॻी भेण सां सॼी राति ज़िना कई, हिक ॿिए सां लुत्फ़ अंदोज़ थिया, हिक ॿिए खां मज़ा वरितऊं। ऐं पोइ सुबुह जो चयूं त आईंदा असां इहो कमु न कंदासीं ऐं असां इहो कंहिंखे किसो बि न कंदासीं। हाणे ॿुधायो, स्कूल जे पेपर में, यूनिवर्सिटी जे पेपर में लिखियो वियो, हाणे ॿुधायो त इन भाउ भेण जेको हिक ॿिए सां कारो मुंहुं कयो, सही कयूं या ग़लति कयो। अॼु सुबुह उन पेपर लिखण वारे यूनिवर्सिटी जे प्रोफेसर खे मुंहिंजे क़ाइद मौलाना फज़लुर रहमान नौकरीअ खां बर्ताफ़ करायो।